काफ़ी वक़्त खां सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि ख़ासि करे घोटकी ज़िले में मंशा जे आम विकिरे ऐं वाहिपे नौजवान नस्ल जूं ज़िंदगियूं दाव ते लॻाए छॾियूं आहिनि। उॾेई जीअं ज़िंदगियूं तबाह कंदड़ नशे जिते ॼाणायल ज़िले जे नौजवाननि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे वर चाढ़ियो आहे ऐं मुआशी तौरु कंगाल कयो आहे, त उते वरी मंशा जो कारोबार कंदड़नि खे खुली छूट हुजण करे उहे किरोड़पति बणिजी विया आहिनि। नौजवान नस्ल खे मौत जे मुंहं में धिकींदड़नि खे गबरनि जे गुलनि जहिड़ियुनि ज़िंदगियुनि ते रहम नथो अचे, पर हैरत त वक़्त जे वाघ धणियुनि खे बि ज़रो क़यास नथो अचे जो नौजवान नस्ल जे ज़िंदगियुनि सां खेॾंदड़नि ख़िलाफ़ का कार्रवाई कनि। घोटकी ज़िले जे पके ते मंशा जी ज़हर ऐं कचे में धाड़ियल राज सबबि धरती जा गभरू वक़्त खां अॻु ज़िंदगियुनि तां हथ धोई रहिया आहिनि। धाड़ियल कल्चर सबबि केतिरनि ई माइरनि जूं झोलियूं ख़ाली ऐं जवानी में भेनरनि खां ॿाहिरि ऐं वञनि खां वर खसिजी विया आहिनि। ताज़ो रौंती जे कचे में धाड़ियल कल्चर ख़िलाफ़ ऑपरेशन जे नतीजे में पुलिस जा जवान शहीद थी विया। सोचण जहिड़ी ॻाल्हि त धाड़ियलनि वटि एॾा जदीद हथियार कीअं था पहुचनि जो पुलिस जा जवान शहीद थी वञनि था ऐं पाण ख़ुशी जा जश्न मल्हाइनि था। जंहिं देश में साड़ियुनि जे सुगंध ऐं सुगदासी चांवरनि जी ख़ुशबू ईंदी हुई, अॼु उन देश में रत ऐं बारूद जी बाहि भरियल आहे। सूफ़ियनि जी सरज़मीन ते हेॾा हाञा अलाए छो का अख आली नथी थिए। हिन ज़िले में मंशात ऐं रवंती कचे में धाड़ियल कल्चर हुकूमत जे पत वाइखी करे छॾी आहे ऐं हुकूमत जी कारकर्दगी ते सवालिया निशान लॻी वियो आहे। उमर कोराई, मीरपुर, माथेलो।